अस्सलाम वालेकुम। मिशन वडी न्यूज़ नेटवर्क में भलीकार ख़बरां सां शेयर कंदा हलूं। इंतिहाई अफ़सोसनाक मेड़ लॻ फरीदाबाद में ॼण क़यामत कड़की पई। बाह लॻण सबबि सवें घर सड़ी राख थी विया, जॾहिं त 9 इंसानी जानियूं पिणु सड़ी राख थी वयूं। गॾोगॾु घरनि में पियल अनाज तोड़े माल मताब समूरो सड़ी राख थी वियो, जॾहिं त मौक़े ते फायर ब्रिगेड न पहुचण करे ख़राब हुजण करे बाह पंहिंजी मन मस्तीअ सां पूरे ॻोठ खे साड़ींदी रही। 3 ॾींहंनि खां पोइ CM सिंध पहुची फोत थियलनि जे लाइ 5 लख जो ऐलान कयो ऐं ज़ख़्मियुनि जे लाइ 2 लख मुआवज़े जो ऐलान कयो, जॾहिं त घर सर्वे कराए नवां घर ठाहे ॾियण जो पिणु यकीन दहानी कराई। ही प्रॉपर ॿुधाइनि त पिया त वाक़ियो कीअं थियो, ही साञो कीअं थियो। असांखे कंहिंखे ख़बर न हुई त कोई ही साञो ॼाणी करे करायो वियो आहे। ही ॿुधाइनि था पिया नाला त खणनि त हिन वाक़िए में मुलविस ही माण्हू आहिनि जेके पहिरियां खां वठी ॻाल्हियूं थियनि बि पियूं। इहे नेता जे सरदारनि जे साम्हूं बि ॻाल्हियूं थियनि बि पियूं त जेकर हिते बाहि लॻाई वेंदी त इहे शयूं असां चवंदासीं, मीडिया खे बि गुज़ारिश कंदासीं त हिननि खे कवरेज ॾिनी वञे ऐं हीअ ॻाल्हि प्रॉपर पहुचे आला इदारनि ताईं त हिननि खे जेको इंसाफ़ मिले।